नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लूणखण में ख़बर ॾींदा हलूं त गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल लूणखण पारां आर्मी पब्लिक स्कूल पेशावर साने जी याद में तकरीब मुनक़द कई वई है। गवर्नमेंट बॉयज़ स्कूल लूणखण पारां आर्मी पब्लिक स्कूल पेशावर में 16 दिसंबर 2014 में थियल शहीद गुलनि जहिड़नि ॿारनि खे मेणबत्तियूं ॿारे गुलनि जी वर्खा करे ज़बरदस्त भेटा पेश कई वई है। इन मौके ते स्कूल जे उस्तादनि मुनीर लिगारी, मोहम्मद रफ़ीक राजपूत, गुल हसन लिगारी, मोहम्मद यूनुस बोज़दार, अल्ताफ़ अहमद लिगारी समेत ॿिन ॻाल्हाईंदे चयो आहे त पेशावर साने क़ौम जे लाइ वॾो इम्तिहान हो, लेकिन असांजी बहादुर क़ौम इन साने खां पोइ तइलीम जे मैदान में बि 2 क़दम अॻिते आहे। असांखे पेशावर साने में शहीद थियल ॿारनि जे ॾुख में बराबर जा शरीक आहियूं। अॼु बि स्कूलनि में ॿारनि जी पढ़ाई ॾिसंदे फ़ख्र सां चई सघूं था त दहशतगर्द हार खाधी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।